अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। जी हा दोस्तों, नई ख़ुशख़बरी आहे त मजू सतालार नई हिकु फ़िल्म ठाहे रहियो आहे जंहिं फ़िल्म जो नालो आहे शेर। जी हा दोस्तों, फ़िल्म शेर जी रिकॉर्डिंग चालू थी चुकी आहे लाड़कानी शहर में मजू सतालार जी डायरेक्शन में। जी हा दोस्तों, इन फ़िल्म में सिंध जा मशहूरु अदाकार निसार शाह, बिलावल कोकर, इम्तियाज़ सुहाग जानी जेतो इन खां अलावा मशहूरु एक्टर्स हिन फ़िल्म में कमु करण वारा आहिनि। जी हा दोस्तों, इन फ़िल्म जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे लाड़कानी शहर में। जेकॾहिं तव्हांखे बि अदाकारीअ जो शौक़ु आहे त मजू सतालार सां राब्तो करे तव्हां बि फ़िल्म में कमु करे सघो था। जी हा दोस्तों, इन फ़िल्म जी रिकॉर्डिंग लाड़कानी शहर में सुठी लोकेशन ते रिकॉर्डिंग कई पई वञे। जी हा दोस्तों, फ़िल्म जो नालो आहे शेर। जी हा दोस्तों, शेर फ़िल्म जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। जेकॾहिं तव्हांखे फ़िल्म में कमु करिणो आहे त मजू सतालार सां राब्तो करे तव्हां बि फ़िल्म में कमु करे सघो था। उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब